अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो कल्याण न्यूज़ ऐं मां आहियां ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंकी। नाज़रीन, भान सैदाबाद में सूफ़ी बुज़ुर्ग हज़रत सखी सैयद सलेमान शाह जो उर्स मुबारक शुरू थी वियो आहे। रिपोर्टर वाजिद अली ॿुघियो मूजिबि सालियाने उर्स जे मौक़े ते कुंभर बिरादरी तरफ़ां साजिद अली कुंभर, बदर अली ऐं ॿियनि जी अॻुवाणी में सिंध बैंक खां पिण कढी सखी सैयद सलेमान शाह जी मज़ार ते गुलनि जूं चादरूं चाढ़ियूं वयूं ऐं दुआ पिणु घुरी वई। उन मौक़े ते वॾे अंग में अक़ीदतमंदनि शिरकत कई। संदन चवणु हो त कोरोना वायरस ऐं ॿोॾ सुरताल सबबि कुझु साल मेलो न लॻी सघियो। दरगाह जे गादी नशीन घराणे जे चशम चिराग सैयद कादर बख़्श शाह उर्फ़ सैयद हाजिन शाह ऐं सैयद मोहम्मद शाह जी ख़ुसूसी दिलचस्पी सबबि हिकु दफ़ो ॿीहर मेले जूं रौनकूं बहाल थियूं आहिनि। मेले सबबि अवाम खे तफ़रीह जो मौक़ो मुयसरु थियो आहे। अक़ीदतमंदनि जो वधीक चवणु हो त सूफ़ी बुज़ुर्ग सैयद सलेमान शाह भान वासियुनि लाइ रहमत आहे। संदसि उर्स मुबारक हर साल धाम धूम सां मल्हायो वेंदो आहे।